अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो होस्ट ऐं दोस्त राहिल, जो कि मौजूदु आहियां साउंड्स ऑफ सिंध जे बहितरीनु प्रोग्राम में। जीअं त असां सां हर एपिसोड में हिकु नओं महिमान गॾु हूंदो आहे। अॼु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त मुंहिंजे प्रोग्राम में अॼु मुंहिंजा गुरु, मुंहिंजा आइडियल, ऐं तव्हांखे ॿुधायां त अगरि हिन वक़्तु को महान रागी सिंध में आहे जेको क्लासिकल, प्योर क्लासिकल राग कनि पिया ऐं सेखारनि पिया, त उहो सिर्फ़ु हिकिड़ो ई नालो आहे मुंहिंजी नज़र में। मां सम्झो राग जा मतिलबु जेके पंडित आहिनि, ऐं तव्हांखे मिलायूं था असांजे अॼु जे महिमान बाबा मियां अज़हर समूह साहिब सां। बाबा छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। वॾी महिरबानी तव्हांजी राहिल, जो तव्हां हिकिड़ो अहिड़ो इंट्रो मुंहिंजे बारे में ॾेई छॾियो जो घणा माण्हू इन ॻाल्हि ते हैरान बि थींदा, केतिरा ख़ुशि बि थींदा, वरी केतिरनि खे ॻाल्हि सम्झ में बि न ईंदी। पर पंहिंजी गुफ़्तगू जीअं जीअं अॻियां वधंदी त वरी ख़बर पवंदी त जेको तव्हां इंट्रो में चयो आहे उहो सही हो या ग़लति हो। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ख़ैरियत? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। मां त सची में स्पीच लेस लॻो पियो आहियां त मां बाबा मियां अज़हर हुसैन समूह साहिब खां आख़िरकार छा पुछा कया। सभ खां पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजे प्रोग्राम जो फॉर्मेट आहे, असांजा जेके गेस्ट हूंदा आहिनि उहे पंहिंजो तारुफ़ जेको आहे नाज़रीन खे पाण कराईंदा आहिनि। तव्हां प्लीज़ जेको आहे पंहिंजे बारे में असांजे नाज़रीन खे ॿुधायो त तव्हांजो असली नालो छा आहे, तव्हांजो तालुक़ु कहिड़े शहर खां आहे, ऐं छा पिया कयो अॼुकल्ह, छा मसरूफ़ियत आहे? असली नालो बि इहो ई आहे, नकली नालो बि इहो ई आहे। अज़हर हुसैन मुंहिंजो नालो आहे ऐं असां समा ज़ात जा आहियूं। असुलु असांजी किर्त जेका आहे, कमकार, उहो सोनार को आहे। अच्छा। माना असांजा ख़ानदान जेके सतनि पुश्तनि खां सोन जो कमु कंदा आहिनि, सोनार सॾिबा आहिनि। उन हिसाब सां असांजो जेको शहर आहे मटियारी, जिते आउं पैदा थियो आहियां, उते असांखे अज़हर हुसैन समूह जे नाले सां माण्हू घटि सुञाणंदा, अज़हर हुसैन सोनारे जे नाले सां घणो सुञाणंदा। सो मुंहिंजी पैदाइश बि उन शहर मटियारी जी आहे। मटियारी जी बुनियादी तालीम उते आहे। उनखां पोइ वरी असांजो जेको असीं नेशनल हाईवे ते रहूं था, असांजो शहर मटियारी बि नेशनल हाईवे ते आहे। उन हिसाब सां असांजी जेका तालीम जेका थी आहे वधीक, उहा हैदराबाद शहर में आहे। हाणे रिहाइश बि हैदराबाद शहर में आहे। मटियारी त वञणु थींदो आहे, छो जो मटियारी असांजो ईअं सम्झो त असांजो उते बुनियाद खुतल आहिनि, वॾनि जूं क़बरूं आहिनि ऐं वॾनि जा घर आहिनि उते। असांजो पंहिंजो बि ज़ाती घर उते आहे, त उते वञणु थींदो आहे। माना ॻोठ सां तव्हां अञा कनेक्ट आहियो। ईअं थींदो आहे काफ़ी सारा माण्हू जॾहिं जेको आहे जेका कंहिं मंज़िल ते पहुची वेंदा आहिनि, या कुझु पोयां जेके पुराणा कख हूंदा आहिनि उहे विसारे छॾींदा आहिनि, ॻोठ माना वापसि ई न आहिनि वेंदा। असल में इहे असांजूं जेके रोज़गार जूं मजबूरियूं ऐं औलाद जी पढ़ाई जूं मजबूरियूं जेकॾहिं न हुजनि त आउं त पंहिंजे ॻोठ खां ॿाहिरि रहणु पसंदि ई न कयां। वाह वाह। ऐं आउं तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां त जॾहिं आउं हैदराबाद खां या किथां खां बि कंहिं बि हवाले सां मुंहिंजे शहर मटियारी ॾांहुं मुंहिंजी वापसी थींदी आहे, त यकीन करियो जीअं जीअं मटियारी पई ईंदी आहे, तीअं तबियत में हिकिड़ो ख़ुशगवार अहसासु जेको पैदा थींदो आहे। पंहिंजाइप जो उहे रस्ता, उहे रोड, उहे स्कूल, उहे पंध, उहे मैदान जिते असीं डोड़ंदा हुआसीं, जिते असीं खेॾंदा हुआसीं। मुंहिंजा पुराणा दोस्त जेके मुंहिंजा क्लास फेलोज़ हुआ, उन दौर में अलाह साईं उन्हनि खे वॾी हयाती ॾिए, उन्हनि सां मिलण जो जेको हिकिड़ो उत्साह, ऐं असांजा मिट माइट जेके आहिनि, ॿिया वॾा पंहिंजा भाउर जेके आहिनि, हिकिड़ो वॾो भाउ आहे, हिकिड़ो मूंखां नंढो भाउ आहे, उहे ॿई अञा मटियारी शहर में रहनि था, उन्हनि जूं फैमिलीज़ बि उते रहनि थियूं। त असां जेको आहे सो उन्हनि सां हिकिड़ो मिलण जो जेको आहे सो उत्साह हूंदो आहे। इहो हिकिड़ो ॾाढो ईअं सम्झो त हिकिड़ो जादुई अहसासु आहे जेको दिलि खे ख़ुशगवार बनाईंदो आहे। ईअं सम्झो हिकिड़ो टॉनिक आहे असांजे लाइ। वाह वाह, माशाल्लाह माशाल्लाह। तमामु बहितरीनु। ऐं असां सां गॾु मौजूदु आहिनि मियां अज़हर हुसैन समूह साहिब, जेके मल्टीपल टैलेंट जा मालिक आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उहे राग जा गुरू त आहिनि, उन सां गॾोगॾु जेको आहे तमामु बहितरीनु ऑथर आहिनि। मीन्स के उहे तमामु भला लेखक आहिनि, उन्हनि जा किताब अची चुका आहिनि। बाबा भला तव्हां जेको आहे राग सां गॾु जेको ई लिखणु आहे तव्हांजो, उहो सफ़र माना कीअं जेको आहे शुरू थियो? मूं त इहो बि ॿुधो आहे त तव्हां त कुझु पंहिंजी शाइरीनि जूं बंदिशूं बि ठाहियूं आहिनि, जंहिंमें माना इहो त ॾाढो ॾुखियो कमु हूंदो आहे कंहिं का बंदिश ठाहे छॾणु, मतिलबु कंहिं पर्टिकुलर राग में। असल में ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो जेको तालीमी सिलसिलो स्कूल ऐं कॉलेज जी तालीम खां पोइ मटियारी शहर खां निकिरी वरी हैदराबाद ऐं यूनिवर्सिटी ऑफ सिंध में थियो, ऐं यूनिवर्सिटी ऑफ कराची में बि। उन सां गॾु दीनी तालीम बि रही ऐं क़ुरान हिफ़िज़ कयो। माशाल्लाह माशाल्लाह।
ऐं दर्स निज़ामी पढ़ियो मुख़्तलिफ़ मदारिस में, उहो बि हिकिड़ो अलॻि हिकिड़ो टॉपिक आहे, वरी उन ते कॾहिं पाण ॻाल्हाईंदासीं। वरी दुनियावी तालीम जे लिहाज़ सां 4 मास्टर्स कयमि। 4 मास्टर्स, वाह। 4 मास्टर्स कयमि, हिकिड़ी MPhil कयमि, LLB कयमि। सभ खां पहिरीं जेको आहे सो मूं वापडा जे खाते में नौकिरी कई। वाह। उहा सिर्फ़ु 4-5 महीना हली सघी, वरी आउं छॾे वियुसि उहा पाण। उन खां पोइ कुझु अरसो वकालत कयमि, पोइ वरी पुलिस डिपार्टमेंट में आयुसि। अच्छा, वकालत जेका हुआ उहा तव्हां केतिरो अरसो कई? उहा तक़रीबन 2.5 साल कई मूं। 2.5 साल वकालत कई। पोइ एनरोलमेंट में मुंहिंजी जेका हुई उहा लोअर कोर्ट्स में हुई, उन खां पोइ वरी हाई कोर्ट ॾांहुं थी, त वरी हिकिड़ो सिलसिलो ॿियो निकिरी आयो जो इम्तिहान पास कयोसीं पुलिस डिपार्टमेंट जे लाइ। पोइ पुलिस डिपार्टमेंट खे जॉइन कयोसीं। हींअर अलहमदुलिल्लाह आऊं DSP जे उहिदे ते आहियां ऐं जल्दी मुंहिंजो प्रमोशन थियण वारो आहे, दुआ कजो इंशाअल्लाह। बाबा, जेका तव्हां ॻाल्हि कई, सवाल तव्हांजो वरी रहिजी थो वञे त आऊं ऑथर आहियां। जी बिल्कुलु, अलाह जो शुक्र आहे। ऐं मूं मुख़्तलिफ़ मौज़ूआत ते जेको आहे सो घणो कुझु लिखियो आहे। कुझु छपिजी चुको आहे, कुझु छपजण जे मरहलनि में आहे, कुझु इंशाअल्लाह मुस्तक़बिल में छपबो। उन खां अलावा शाइरी बि कई आहे, सिंधीअ में, उर्दूअ में, इन्हनि ॿिन्ही ज़बानुनि में मूं शाइरी कई आहे। मुशाइरनि में बि केतिरो कलाम मूं पंहिंजो पढ़ियो आहे। ऐं शाइरी जो किताबु मुंहिंजो जेको सो अंडर पब्लिकेशन आहे, उहो बि इंशाअल्लाह जल्दी मंज़र आम ते अची वेंदो। बाक़ी जेकी जिन बंदिशुनि जी तव्हां ॻाल्हि था करो न, उहे आहिनि त उहा आहे शाइरी। पर जीअं त मुंहिंजो मौज़ू जेको आहे, ईअं सम्झो त बुनियादी तरह सां मौसीक़ी आहे। माण्हू मूंखां पुछंदा आहिनि न, तव्हांखे मज़े थो ॻाल्हि। जी, माण्हू मूंखां पुछंदा आहिनि त अज़हर साहिबु तव्हां कहिड़ो कमु कंदा आहियो? आउं उनखे चवंदो आहियां मौसीक़ी। चवंदा न साईं, तव्हां कमु कहिड़ो कंदव? यार मौसीक़ी। साईं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झाओ कोन। भला हाणे तव्हां भला सम्झायो। तव्हां साईं मतिलबु तव्हां रोज़गार जे लाइ छा कंदा आहियो? आउं उन्हनि खे चवंदो आहियां यार बुनियादी तरह सां मुंहिंजो कमु मौसीक़ी आहे, पर पेट गुज़र जे लाइ आउं पार्ट टाइम पुलिस में जॉब कंदो आहियां। पार्ट टाइम पुलिस जॉब कंदो आहे, उहो बि माना ऑफिसर लेवल? हा, पार्ट टाइम पुलिस में जॉब कंदो आहियां। हालांकि पुलिस जी जॉब त फुल टाइम आहे। हा बिल्कुलु आहे। पर हाणे ज़ाहिर आहे त माना फुल टाइम जॉब करण खां पोइ बि मुंहिंजी तबियत खां जे करे या मुंहिंजी दिलि खां पुछो त मुंहिंजी प्रियोरिटी वरी बि म्यूज़िक ऐं आर्ट आहे। वाह, तमामु बहितरीनु आहे। त पोइ आर्ट में वरी छा थियो त शुरूअ में त ॾाढो सिंगिंग बि कंदा हुआसीं, ॻाईंदा हुआसीं। ऐं मुंहिंजो ख़ासि तौर ते सिंगिंग जे मैदान में क्लासिकल म्यूज़िक जी सिंफ़, ख़्याल, तरानू इहे रही आहे। लाइट मौसीक़ी बि मूंखे ॾाढी पसंदि आहे। ईअं न त मूंखे पसंदि न आहे, पर ॻाइण जे लिहाज़ सां शायदि मुंहिंजो रुझान ओॾां न वञी सघियो, या शायदि मुंहिंजो वोकल इन क़िस्म जो न हो जो आऊं गज़ल गीत जे तरफ़ राग़िब थियां या गाने जे तरफ़। पर क्लासिकल मौसीक़ी मूंखे सूट बि कयो थिए, मुंहिंजी तबियत सां मैच बि थी पिए। पोइ जॾहिं आउं पुलिस डिपार्टमेंट में आयुसि त उन में ईअं थियो जो स्टेज ते वेही या किथे परफॉर्म करण जो मौक़ो मूंखे न पियो मिले। ज़ाहिर आहे कुझु गवर्नमेंट जूं रिस्ट्रिक्शन्स हुयूं या आहिनि, या कुझु पंहिंजी मसरूफ़ियात आहे, या वरी सोचींदा हुआसीं त हाणे सॼो ॾींहुं असां नौकिरी करण खां पोइ थकिजी हेॾा था पऊं जो राति जो वेही किथे परफॉर्म नथा करे सघूं। पोइ पंहिंजे दिलि खे ख़ुशि करण लाइ मूं 3 कम कया। हिकिड़ो त अंदरि कमरे में बंदि थी पंहिंजो पाण खे ॿुधाइणु शुरू कयुमि। पंहिंजो पाण खे ॿुधाइणु शुरू कयुमि। को लिसनर कोन हूंदो हो, पोइ ॻाईंदो वेठो हुउसि। ॿियो मूं कमु इहो कयो जो जेको कुझु मूं सिखियो हो पंहिंजे ज़िंदगी में, सिखियो त माण्हू सॼी उमिरि पियो सिखंदो, जेको आहे सो मरण घड़ी ताईं सिखणो ई आहे। मूं हमेशह पंहिंजो पाण खे तालिब इल्मु सम्झो आहे। हर शोबे में तालिब इल्मु थी रहण ई पसंदि कयां थो, ऐं तालिब इल्मु तौरु मरणु पसंदि कंदुसि। मूं कॾहिं पंहिंजो पाण खे उस्ताद या पंहिंजो पाण खे को संगीत गुरु या को कुझु अहिड़े क़िस्म जो को टाइटल मूं पंहिंजे लाइ पसंदि न कयो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त माण्हू जेके थोरो घणो 2 कलाम ॻाइनि था न, पोइ फेसबुक जूं उन्हनि जूं आइडियूं पढ़ंदव त उस्ताद फलाणो ख़ान, उस्ताद फलाणो ख़ान, पंहिंजो पाण खे चवणु। मूंखे इन क़िस्म जे ॻाल्हियुनि सां एतिरी का ख़ासि छा, पर ज़रे बराबरि बि मूंखे दिलचस्पी न आहे। जिन बंदिशुनि जी ॻाल्हि था कयो, उहो जेको ॿियो कमु मूं शुरू कयो, हिकिड़ो त पंहिंजो पाण खे ॻाए ॿुधाईंदो हुउसि।
त उन सां ॾाढो रिलैक्स थींदो हुउसि जीअं मतिलबु हिकिड़ो माण्हू सॼे ॾींहं जो थक लाहींदो आहे को माण्हू के पंहिंजा ख़फ़्त हूंदा आहिनि उहे कंदा आहिनि के वरी गाना अची ॿुधंदा आहिनि के राइटर्स हूंदा आहिनि के शाइर हूंदा आहिनि के वरी नशो पतो बि कंदा आहिनि राति जो वेही उहो सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आहे पर मुंहिंजो नशो पतो मुंहिंजो ख़फ़्त इहो मुंहिंजो आर्ट मौसीक़ी उहो पंहिंजो पाण खे ॿुधाईंदोसि पोइ ज़ाहिर आहे जेके वेझा वेझा असांजा दोस्त यार हूंदा पोइ उन्हनि खे बि शौक़ु हूंदो हुओ पोइ उहे उन्हनि मूंखां थोरो घणो सिखणु शुरू कयो ऐं मूं बि टीचिंग करणु शुरू कई तालिब इल्म ऐं टीचिंग उस्ताद जेको सेखारण वारो ऐं सिखण वारो इहो तक़रीबन अहिड़ो रिश्तो आहे जो आउं सम्झां थो इन में नंढ वॾाई या इन में को ईअं सम्झो त जीअं अॼुकल्ह जो रिवाजु आहे त उस्ताद जे क़दमनि में माण्हू शागिर्द पिया आहिनि या उन्हनि खां हिकिड़ा अहिड़ा उन तरीक़े सां ख़िदमतूं कराइनि था जेके ईअं सम्झो त शागिर्द जे इज़त नफ़्स खे मजरूह कनि थियूं इहे शयूं ऐं उन्हनि ॻाल्हियुनि जो सख़्तु मुख़ालिफ़ रहियो आहियां हमेशह खां अहिड़ी तरीक़े सां मूं पंहिंजनि शागिर्दनि जी टीचिंग शुरू कई टीचिंग बि बज़ाते ख़ुदि हिकिड़ो आर्ट आहे तव्हांखे ॻाइणु अलॻि शइ आहे ऐं ॻाइण खे टीच करणु अलॻि शइ आहे सेखारणु अलॻि शइ आहे उहो वरी हिकिड़ो अलॻि शोबो आहे हाणे ॻाइण में या मौसीक़ी में केतिरा ई शोबा आहिनि हिकिड़ो सिंगिंग आहे म्यूज़िक कंपोज़िशन आहे म्यूज़िक अरेंजमेंट आहे ऐं जेको आहे जेको इंस्ट्रूमेंटल जेको हूंदा आहिनि जेके जिन खे साज़िंदा असां चवंदा आहियूं इहे सभु हूंदा आहिनि पर हिकिड़ो टीचिंग जेको आहे न उहो सभिनि खां हिकिड़ो आला दर्जे जो शोबो आहे जीअं मिसाल हिकिड़ो कॉलेज जो या स्कूल जो उस्ताद जेको आहे जंहिं तरीक़े सां डिप्टी कमिश्नर SP डॉक्टर इंजीनियर इहे उस्ताद पैदा कंदा आहिनि त मौसीक़ी में बि हिकिड़ो उस्ताद जेको आहे सिंगर बि पैदा कंदो आहे हिकिड़ो म्यूज़िशियन बि पैदा कंदो आहे हिकिड़ो साज़िंदो बि पैदा करे सघे थो हिकिड़ो कंपोज़र बि पैदा करे सघे थो ऐं हिकिड़ो ख़ुदि पाण जहिड़ो हिकिड़ो टीचर बि पैदा करे सघे थो इहो सभु टीचर जा कमालात आहिनि वाह 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 पोइ टीचर थी रहियासीं तव्हां त इन ॻाल्हि जा गवाह आहियो ख़ुदि सबक़ वठण जे लाइ ईंदा रहंदा आहियो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे माशाल्लाह तव्हां बि अॼुकल्ह सुठनि फ़नकारनि जी लिस्ट में अची वियो आर्टिस्टनि जी जेके गायक सुठा आहिनि ऐं माण्हू ॿुधंदा आहिनि पोइ चवंदा आहिनि ॾाढो सुठो पियो ॻाए राहिल जो कयो त आउं उन्हनि खे इहो कोन ॿुधाईंदो आहे त मुंहिंजो शागिर्द आहे सुठो थो लॻे त राहिल पाण पंहिंजो तारीफ़ कराए पर मूंखे दिली में ख़ुशी थींदी पई आहे तव्हांजो कमु ॾिसी सो अच्छा टियों कमु मूं कहिड़ो कयो मूं तव्हांखे ॿ कमु ॿुधाया हिकिड़ो त पंहिंजो पाण खे ॿुधाइणु शुरू कयुमि ॿियो टीच करणु शुरू कयुमि टियों वरी क्लासिकल मौसीक़ी जूं बंदिशूं उहे जेके पाण कंपोज़ कयुमि मुख़्तलिफ़ रागनि में ऐं उन्हनि जी शाइरी बि मूं पाण कई वाह 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 जेका तव्हां जंहिं शाइरी जी तव्हां ॻाल्हि कयो था त हिन वक़्त ताईं जेको क्लासिकल म्यूज़िक में मुख़्तलिफ़ तालनि ठेकनि में छो लय जी दुनिया आहे क्लासिकल मौसीक़ी जी तमामु वसी आहे लाइट क्लासिकल मौसीक़ी में 3-4 लय जूं शयूं आहिनि कलवाड़ो उन खां हेठि जेको आहे उन जी हेठीं लय उहो कहरवा वरी दादरो जेको 6 मात्रनि जो आहे या मुग़लई या रूपक सही इन खां ॿाहिरि जेको आहे सो लाइट मौसीक़ी निकिरंदी कोन्हे सही जॾहिं क्लासिकल मौसीक़ी जो कैनवस तमामु वॾो आहे उन में एकतालो राजताल रूपक झपताल ऐं धमार झूमरा 3 ताल ऐं एकताल दुरुत ऐं ॿिया अनेक ताल आहिनि इहे 360 ताल आहिनि जेको हुते ॿुधाइनि त जेको तवालत थी वेंदी तवील थी वेंदी ॻाल्हि त उन्हनि सभिनी ठेकनि तालनि में जेके आहिनि उन्हनि जे अंदरि मूं पंहिंजूं कंपोज़िशनूं ठाहियूं आहिनि ऐं आउं मोहताद थी जेकॾहिं ॻाल्हि करियां त हिन वक़्त ताईं आउं क्लासिकल मौसीक़ीअ जे मुख़्तलिफ़ रागनि ऐं मुख़्तलिफ़ तालनि में 250 खां मथे पंहिंजूं बंदिशूं कंपोज़ करे चुको आहियां वाह माशाल्लाह जेके मुंहिंजा शागिर्द मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ टाइमनि ते उहे शयूं ॻाइनि था वाह वाह तमामु बहितरीनु इहा जेका बंदिश जी तव्हां ॻाल्हि कई न त उन हिसाब सां अच्छा तमामु बहितरीनु ऐं तव्हां सां गुफ़्तगू कयूं पिया ऐं ईअं पियो थिए जो असांखे वरी मुंहिंजे लाइ ख़ुशनसीबी छा आहे त मां नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त उस्ताद बाबा मियां अज़हर हुसैन समूह साहिबु मुंहिंजा उस्ताद आहिनि जीअं त असांजी फील्ड आहे इन में हिकिड़ी रस्म थींदी आहे आर्टिस्ट को बि जेको सिंगर आहे साज़िंदो आहे उहो हिकिड़ी रस्म कराईंदो आहे गाने जी त मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त मां मियां अज़हर हुसैन समूह साहिब खां पंहिंजी रस्म कराई
ऐं हिन कम में हिलाल थियुसि त ऐं मां थोराए थो आहियां त बाबा पंहिंजी जेको आहे क़दमनि में जॻह बि ॾिनी ऐं मूंखे जेको आहे ढागो बि ॿधो जेको आहे। अच्छा, हाणे बाबा तव्हां खां पुछा कंदासीं त हीउ हिकिड़ो वॾो क्लासिकल मीन्स हिकिड़ो लाइट मौसीक़ी आहे, पोइ त कुझु ॻाए वरितोसीं जेको नॉर्मली निभाए छॾियोसीं। क्लासिकल म्यूज़िक त असल में हिकिड़ो पूरो लाइफ स्टाइल आहे, माना ईअं न आहे त अॼु मां कंहिं आइटम खे पको करे छॾियां, माना धुन पकी करे छॾी, इहो त असां करे ई नथा सघूं। त इन कम जे लाइ तव्हां बाक़ाइदे सां सिखिया वरिती हूंदी, त कंहिंखां सिखिया तव्हां इहो कमु? पहिरीं त तव्हांजी जॻह गाने वारी ॻाल्हि ते कुझु ॻाल्हाइण जी 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 बाबा। उहा इहा त गानो दरअसल इन्हनि शयुनि में ज़ाती तौर ते को बि यकीन कोन रखंदो आहियां त गानो ॿधिजे उन खां पोइ शागिर्द थिए, पोइ हलाल थिए, पोइ हराम थिए। न हलाल हराम को पोइ मां हलाल मां ईअं कोन्ह थींदो त माण्हू ॿकर मां जेको इहो गॾ मां फ्री ॿकर थी पवंदो, हाणे गॾ हराम हो हाणे ॿकर थी पियो, हाणे हलाल थी पियो। या गाने ॿुधण सां को अहिड़ो को मौजूदो या चमत्कार कोन्ह थींदो। सही। ऐं गानो जेकॾहिं माण्हू कंहिंखे ॿधी बि छॾे, जेकॾहिं तव्हांखे आउं गानो न बि ॿधां, सही, त जेको कुझु मूं तव्हांखे जेको मुंहिंजो हाल हो मूं तव्हांखे सेखारियो, जंहिं मक़ाम ते तव्हां आहियो, त इहो जेकॾहिं गानो न बि ॿधिजे आहे त तव्हां अहिड़ा ई हुजो आहे। हा, सही ॻाल्हि आहे। ऐं जेकॾहिं मूं तव्हांखे गानो ॿधो ऐं तव्हां सिखो न त इहो गानो कहिड़े कम जो? सही सही ॻाल्हि। हिन जी त का त गानो जेको हूंदो आहे न, त उहो शागिर्द जेको पाण अचे थो उनजी हिकिड़ी सेटिस्फिकेशन लाइ हूंदो आहे त आउं फलाणे उस्ताद जो गाने ॿधो शागिर्द आहियां। हाणे गानो दरअसल जेको आहे न उहो शागिर्द जी हिकिड़ी पंहिंजी सेटिस्फिकेशन आहे, उहो सम्झे थो त मूंखे कहिड़े पंहिंजे उस्ताद जो पंहिंजे गुरू जो हिकिड़ो गानो मूंखे थियल आहे, हाणे आउं पंहिंजो पाण खे हिन शइ जो पाबंद थो सम्झां। इन हिसाब सां गानो हिकिड़ी सुठी शइ आहे, त उहो माण्हू पंहिंजो पाण खे पाबंद थो सम्झे त आउं पंहिंजो सिखां। बाक़ी अदरवाइज़ मौसीक़ी जे अंदरि उनजी को बि अहिड़ो को किरदारु कोन्हे जेको पुराणी हिकिड़ी चवंदा न त हिकिड़ी पुराणी रीत रस्म हलंदी पई अचे, त असांखे जीअं पंहिंजनि उस्तादनि सेखारियो त असीं बि वरी उन तरीक़े सां पंहिंजनि शागिर्दनि खे सेखारियूं पिया। तव्हां सवाल मूंखां कयो त क्लासिकल मौसीक़ी जेका आहे सा तव्हां कंहिंखां सिखी? बिल्कुलु, सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो जेको ख़ानदान आहे, मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त असीं सोनार आहियूं। असांजे ख़ानदान में ॻाइण वॼाइण ॿुधो ज़रूरु वेंदो आहे, ॿुधंदा आहिनि, पर उन खे वरी पाण ज़ाती तौर ते इख़्तियार करण जी इजाज़त न आहे। इजाज़त ई न आहे। इजाज़त ई न आहे। हा, त मूंखां सवाइ को बि असांजे ख़ानदान में माण्हू कोन्हे जंहिं मौसीक़ी खे पंहिंजो पाण प्रैक्टिकली करण जी कोशिशि कई। त ज़ाहिर आहे त हाणे असांजो जेको घरु आहे, जंहिं घर में उन दौर में जेको आहे सो गाना ॿुधणी जेका सा मन हूंदी हुई ऐं मर्दाने आवाज़ सां घर में गानो वॼाइण जी इजाज़त कान हुई, त को मर्द फ़नकार जो घर में गानो वॼे। अच्छा, इन हद ताईं? इन हद ताईं। त हाणे उन दौर में जॾहिं आउं हारमोनियम खणी घर पहुतो हूंदुसि त तव्हां हाणे सोचे सम्झो था त सोचे सघो था त मूंसां अशर छा थियो। इहो त ॿुधायो। हा, तमामु घणो इनिशियल स्टेज जेको वालिदैन जे तरफ़ां बि सख़्तु मुखालिफ़त हुई, सभिनि मिटनि माइटनि जे तरफ़ां मुखालिफ़त हुई। असांजे घर में 3 क़िस्मनि जा, ख़ानदान में 3 क़िस्मनि जा माण्हू आहिनि। हिकिड़ा कारोबारी माण्हू आहिनि जेके गोल्ड जो कारोबार कंदा आहिनि, ॿिया वरी पढ़िया लिखिया माण्हू आहिनि जेके नौकरियूं कनि था वॾियूं वॾियूं, वॾा वॾा ऑफिसर। मुंहिंजो वालिद साहब बि तमामु वॾो ऑफिसर रहियो। मुंहिंजा भाउर असांजे ख़ानदान में, मुंहिंजूं भेनरूं बि वॾनि उहिदनि ते। सभिनि खे इहो अची फ़िक्रु लॻो त हीउ हिन मौसीक़ी जो शौक़ु कयो, हाणे मुस्तक़बिल में हीउ कंदो छा? ज़ाहिर आहे त उन वक़्तु जेको सीन ठहियलु हूंदो त उतारनि ते या ओताकुनि में जेके फ़नकार ॻाइणा वेठा हूंदा, उते जेको आहे सो नशो पतो बि हलंदो। त असांजे वालिदैन खे इहा रिज़र्वेशन हुई, इहा ॻणती हुई, इहा फ़िक्रमंदी हुई त किथे हिन शौक़ में ई कंहिं नशे ते न लॻी वञे या पंहिंजी पढ़ाई अधूरी छॾे ॾे, या वरी असांखे माण्हू जी चंद तव्हांजे पुटु जेको फलाणे दरगाह ते ॻायो पिए। हा, सही ॻाल्हि आहे। पोइ इन लाइ मूंखे तमामु घणा जेके पंहिंजो मसइलनि खे मुंहुं ॾियणो पियो, तमामु घणियूं सख़्तियूं हुयूं, पर उनजे बावजूदि न त हिकिड़ो हूंदो शौक़ु। ऐं तव्हांखे ॿुधायां त मौसीक़ी जेको फ़नून लतीफ़ा में हिकिड़ो आर्ट जेको मौसीक़ी आहे, जेको उनजे बारे में तव्हांखे ॿुधायां त मौसीक़ी शौक़ीन माण्हू न सिखी सघंदो। अच्छा, शौक़ीन जी जाइ कोन्हे, हिते सिखंदो जुनूनी। जुनून, वाह वाह, जेके जुनून हूंदो न, शौक़ वारो माण्हू भॼी वेंदो।
सही शौक़ु वारो माण्हू अवल त हुनखे पंहिंजे ख़ानदान मां ई जेको आहे सो मुखालफ़त थींदी। वरी जेॾीमहिल हिते उस्ताद वटि पहुचंदो न त पोइ रुॻो हुनखे मौसीक़ी जो हिकिड़ो बल ॿुधायूं त हुन में फासी वेंदो, भॼी वेंदो हलियो। सही सही ॻाल्हि आहे। मिसाल चवंदो त बाबा शुरू खां हाणे पहिरीं सारे गा पाधानी सां साणी दफ़ा मां करे त आईं त ठीकु आहे, चवंदो ठीकु आहे इहो सवलो आहे। पोइ मिसाल हिकिड़ो थो ॾियां, अहिड़ा त हज़ारे शयूं आहिनि जेके आउं तव्हांखे मिसाल तौरु पेश करे सघां थो। मिसाल उस्ताद चवे त भई हिकिड़ो मैरखंड जो सरगम आहे, धानी सारे गनी सारे धनी सानी सारे गा सारे गनी सारे धनी सा सारे गा परे गा सारे गनी सारे धनी सारे गा पद गा परे गा सारे गनी सारे धनी सा। हाणे इन शइ खे पचाइण जे लाइ शौक़िया जेको माण्हू हूंदो न, इहा रियाज़त या मश्क न करे सघंदो, भॼी पोइ उते वरी जुनून, या त वरी क्लासिकल फील्ड छॾणी पवंदो, वञी काफ़ी कलाम ॻाए। हा असल में इहो मतिलबु आहे। हा, या जेकर वरी मौसीक़ीअ में क्लासिकल मौसीक़ी ॻाइणी आहे त पोइ जुनून रखंदो त करे सघंदो। वाह। पोइ इहो मुंहिंजो जुनून जेको हो मूंखे ॾाढो सभिनी ॻाल्हियुनि खां दुनिया माफ़िया खां बेख़बर कर, पर मुंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि ज़रूरी त मुंहिंजे माइटनि खे जंहिं शइ जो फ़िक्रु आहे, उहो वालदेन खे, उहा शइ आऊं जेको आहे सो हिननि जी फ़िक्रमंदी दूरि ज़रूरु कंदुसि। दुनिया में मौसीक़ी खां अलावा बि कुझु करे ॾेखारींदुसि ऐं पढ़ी बि ॾेखारींदुसि, ऐं या त कारोबार कंदुसि या त कंहिं अहिड़े उहिदे ते पहुचंदुसि जो मुंहिंजा माइट मुंहिंजी ॻाल्हि कंदे फ़ख़ुरु महसूसु कनि, असांजो फलाणो पुटु फलाणे उहिदे ते आहे। ऐं अलहमदुलिल्लाह अलाह साईं उहे ॾींहं बि ॾेखारिया, तालीम बि अलाह साईं ॾियारी। पोइ मौसीक़ी में सभ खां पहिरियों जेको मुंहिंजो बुनियादी उस्ताद हो, उस्ताद मोहम्मद ख़ान साहब। वाह माशाल्लाह। ऐं उन्हनि खे पंहिंजे मौसीक़ी जो सॼो क्रेडिट 95% खां बि मथे आऊं उन्हनि खे ॾींदुसि। वाह 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 वाह। जन मुंहिंजी मौसीक़ी जी बुनियादी तरबियत कई, पाण ज़ात जा मङणा रवा, असल उन्हनि जो ॻोठु जेको हो सो मटियारी जे भरिसां ख़ैबर हो। हींअर कुझु साल पहिरीं पाण 90 सालनि जी उमिरि में वफ़ात करे विया आहिनि। असां त संदन सायो हटी वियो आहे, अलाह साईं खेनि पंहिंजे जवारे रहमत में जॻह ॾे। आमीन आमीन। उन्हनि मुंहिंजी जेका तरबियत कई न, सच पुछो त उन खां पोइ कई उस्ताद मूंखे मुयसरु थिया, यानी उस्ताद अमानत अली ख़ान, उस्ताद माने ख़ान जहिड़े माण्हू जी सोबत मूंखे नसीब थी। वाह। उस्ताद उन जो फर्ज़ंद हूंदो उस्ताद ग़ुलाम अब्बास ख़ान, इन जहिड़ो गायक दुनिया में पैदा ई कोन थींदो। वाह 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 वाह। पर ग़ुलाम अब्बास ख़ान साहब नंढी उमिरि में जवानी में ई वफ़ात करे वियो, उन जी सोबत बि असांखे नसीब थी। मोहतरमा आबदा परवीन साहिबा, सिंगार अली सलीम, इहे सभु माना असांजे उस्तादनि वटि उते उस्ताद अमानत अली ख़ान वटि मटियारी में सिखंदा हुआ। अच्छा। हा सही। ऐं आऊं सभिनि में नंढो हूंदो हुउसि, चूंकि सही सभिनि जो लाडलो बि हूंदो हुउसि। वाह वाह। पोइ हरकती बि हूंदो हुउसि ॾाढो। अच्छा। ऐं वरी मौसीक़ी जा लवाज़मात, छो जो मौसीक़ी जे घराणे सां मुंहिंजो तालुक़ु हो ई कोन, त मूंखे ख़बर न हुई त उस्ताद छा हूंदो आहे ऐं सिखबो कीअं आहे। त इहे जेके डीलिंग जेका हुई उस्तादनि ऐं शागिर्दनि जी पंहिंजो पाण में, इहा मूंखे सम्झ में ईंदी कान हुई। पोइ इन में आउं दड़का पियो खाईंदो हुउसि, पोइ केॾी महिल मूंखे उतां डोड़ाए कढी बि छॾींदा हुआ, केॾी महिल मूंखे गारियूं बि ॾींदा हुआ। सच पुछो उस्ताद वटि थींदो आहे ईअं। हा, इहे गारियूं कंहिं दौर में थींदो इहे थींदो। पोइ गारियूं बि ॾींदा, भॼाए बि छॾींदा। पोइ पर सच पुछो त आउं हिकिड़ो वॾी हिकिड़ी ज़िमेदारी सां इहा ॻाल्हि करियां थो, तोड़े जो आउं अञा ताईं सिखण जे मराहिल में आहियां। उस्ताद मोहम्मद ख़ान खां पोइ मूंखे कंहिं उस्ताद जी ज़रूरत ई न रही। मिलिया मूंखे घणेई, पर आउं महसूसु कंदो त इहो त मूंखे उस्ताद मोहम्मद ख़ान अॻे ई शइ ॿुधाई आहे। वरी को बि नओं सबक़ु ॿुधंदो, उस्ताद मोहम्मद ख़ान जो सबक़ु मूंखे यादि हूंदो, आउं चवंदो हीअ त मुंहिंजी शइ अॻे ॿुधल आहे। मूं 95% जी ॻाल्हि कई, पर आउं चवां थो त 99% मूंखे कंहिंजी ज़रूरत कोन पई। बाक़ी जेके शयूं ॿुधंदा हुआसीं, उन वक़्तु रेडियो मशहूरु हूंदो, उस्ताद अमानत अली ख़ान, उस्ताद सलामत अली ख़ान जेको शाम 84 वारा, इन्हनि खे असां रूबरू ॿुधो। ऐं उस्ताद नज़ाकत अली ख़ान साहब, रोशनारा बेगम ॻाईंदी, असीं नंढड़ा हूंदा हुआसीं, इन्हनि खे असां रूबरू ॿुधो। मलकाए मौसीक़ी, इहे रूबरू असां उन्हनि जा प्रोग्राम ॿुधा, अॻो रेडियो टीवी ते न, रूबरू बि ॿुधासीं। त उन्हनि खे ॿुधी ॿुधी बि घणो कुझु सिखण जो मौक़ो। पर मूं ज़ाती तौर ते सिंगिंग में ॿिनि माण्हुनि खे पंहिंजो आइडियल बनायो। मुंहिंजो इहो सुवाल हो, पर तव्हां प्लीज़ ॿुधायो। तव्हां सवाल कयो त पोइ तव्हांखे न माफ़ु कजो, मां तव्हांखे इंटरप्ट कयो। असल में छा थींदो आहे त को बि आर्टिस्ट जॾहिं ॻाइणु शुरू कंदो आहे त कंहिं न कंहिं खां मुतासिर ज़रूर थो थिए। त तव्हांजी माना राग ते
या तव्हांजी हिन जेका दुनिया मौसीक़ी जी जंहिंमें तव्हां पेर पातो कंहिंखां मुतासिर थी करे या हिनमहिल कंहिंखां मुतासिर आहियो ऐं तव्हां मतिलबु उहो अंग ॻायो पिया या कंहिंखे पसंदि था कयो? हाणे तव्हांखे त इहा ॻाल्हि सॼी ख़बर आहे, पर नाज़रीन खे आउं ॿुधायां। बिल्कुलु आहे। उन वक़्तु इंडिया जो हिकिड़ो मशहूरु गायक हुयो उस्ताद अमीर ख़ान साहब, इंदौर घराणे जो जेको मशहूरु हूंदो उस्ताद अमीर ख़ान इंदौर वाले, थोरे जो उन वक़्तु वफ़ात करे चुका हुआ। पर संदन रिकॉर्ड आउं ॿुधंदो हुउसि जेॾीमहिल, तेॾीमहिल सच पुछो त माना मूंखे मौसीक़ी तां दिलि ई भॼी पवंदी त उस्ताद अमीर ख़ान खे ॿुधण खां पोइ हाणे छा ॻाइजे, कंहिंखे ॿुधिजे। वाह, इन अहिड़ो त को माण्हू ई कोन्हे जेको उस्ताद अमीर ख़ान खां पोइ उनखे ॿुधूं या वरी पाण भला ॻायूं। भला आउं सोचींदो माण्हू ॻाए त हीअं ॻाए जीअं उस्ताद अमीर ख़ान पियो ॻाए। वाह 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 वाह। पर ख़ासि तौर ते उनजो जेको विलंपत जो पोर्शन हूंदो, जेको माना विलंपत जे जेको चौड़ो जेको ज़रब जो जेके हींअर अॼुकल्ह जी मौसीक़ी जी दुनिया में बड़ा ख़्याल चइबो आहे, वॾो ख़्याल। ॿियो हूंदा उस्ताद सलामत अली ख़ान शाम 84 वारा, इहे असांजे पाकिस्तान जा वाला, साईं उन्हनि खे बि जन्नत में जॻह ॾे। उन्हनि खे त मूं रूबरू बि जाम ॿुधो, उन्हनि सां सोबत मिली अला साईं नसीब कई ॾाढो। मूंखे भाईंदा हुआ, मूं ते महिरबानी हुआ तमामु घणा। सिंध में जॾहिं बि ईंदा हुआ तॾहिं मुलाक़ात थींदी हुई ऐं मूं ते उन्हनि जी नज़र करम ख़ासि हूंदी हुई। दुर्त वारे माने छोटे ख़्याल वारे जेको अंदाज़ में वरी मूंखे उस्ताद सलामत अली ख़ान जी गायकी ॾाढी वणंदी हुई। उन्हनि जूं तयारी जूं तानूं, चरख़ी जूं तानूं, कली जूं तानूं अचण जा, ऐं लहकारी ख़ासि तौर ते लहकारी जे शोबे में दुनिया में अगरि को गवैयो थी गुज़रियो आहे त उस्ताद सलामत अली ख़ान जहिड़ो न माज़ी में हो, न उन्हनि जे दौर में को उन्हनि जो हमसर हो, न उन्हनि खां पोइ को अहिड़ो पैदा थी सघियो आहे लहकारी जी दुनिया में। त मूं पंहिंजे गायकी में मूं ॿिन्ही उन्हनि उस्तादनि खे, हालांकि आउं उन्हनि जो गाने ॿधो या पंहिंजो ईअं को वञी गोॾा भञी वञी कोन सघियुसि। मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त उस्ताद मोहम्मद ख़ान साहिब जो आउं शागिर्दु आहियां, पर मूं इन्हनि ॿिन्ही खे पंहिंजो रूहानी उस्ताद तस्लीम कयो ऐं इन्हनि खे पंहिंजो आइडियल बनायो। विलंपत में आउं जेॾीमहिल ॻाईंदो आहियां, तव्हां ॿुधंदा हूंदव त उस्ताद अमीर ख़ान जो रंग मुंहिंजे मथां। हाणे उस्ताद अमीर ख़ान त आउं कोन थी सघंदुसि ज़ाहिर आहे, या उस्ताद सलामत अली ख़ान आउं कोन थी सघंदुसि, पर उन्हनि जो रंग तुर्त में उस्ताद सलामत अली ख़ान साहिब खे आउं फॉलो कंदो आहियां। उन्हनि जूं तानूं, उन्हनि जूं नोटेशन जा अंदाज़, हू जंहिं तरीक़े सां माना लय सां बर्ताव कनि था, त इन्हनि ॿिनि माण्हुनि जो मुंहिंजे गायकी ते वॾो इन जो हिकिड़ो सबबु, इन जो हिकिड़ो असरु मूं ते इहो बि थियो जो मुंहिंजा जेके उस्ताद हुआ जिन मूं ते सेखारियो, जिन मूंखे सेखारियो, सवाइ उस्ताद मोहम्मद ख़ान साहिब जे, ॿिया जिन जा मूं नाला वरिता, उहे मूंसां नाराज़ बि रहंदा। अच्छा, हा, त हीअ असांजो अंग छो नथो ॻाए, हीअ अमीर ख़ान इंदौर वाले या सलामत अली ख़ान जो अंग छो थो ॻाए। पर हाणे छा आहे त ॻाल्हि त दिलि जी आहे न, जेका शइ दिलि खे पसंदि हुजे त बसि हाणे पोइ दिलि जी ॿुधबी। छो त हिकिड़ो त इहो इश्क हो न मुंहिंजो, माण्हुनि खे इश्क थींदो आहे त माण्हू पंहिंजे दिलि जी ॻाल्हि ॿुधंदो आहे। त मूंखे मौसीक़ीअ सां इश्क, त आउं पंहिंजे मौसीक़ीअ जे बारे में पंहिंजे दिलि जी मूं ॻाल्हि ॿुधी। इहे माण्हू आहे जिन खे अञा ताईं आउं फॉलो कंदो आहियां। वाह वाह। मां राग जी दुनिया में तव्हां उस्ताद अमीर ख़ान इंदौर वाले ऐं